नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं तो सीता रोड में पीपी शहीद भुट्टो जो अॻूणो सूबाई सदर अली हाले पोटो लाॾाणो करे वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो सीता रोड में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजी रिपोर्ट में। सीता रोड पीपी शहीद भुट्टो अॻूणो सूबाई सदर अली अहमद पली पोटो लाॾाणो करे वियो। अली अहमद पली पोटो केतिरे ई वक़्त खां दिमाग़ जे कैंसर जे मर्ज़ में मुब्तला हुयो। कुझु ॾींहं अॻु कराची जी अस्पताल मां ऑपरेशन पिणु करायो हुयो। अली अहमद पली पोटो ज़िंदगी जो कुझु अरसो पीपी शहीद भुट्टो में रहियो। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो गनवा भुट्टो ऐं फातिमा भुट्टो जे वेझो हुयो। लाहौर में रहाश परेज़ हुयो, जिते दमदनी हवाले कयो ऐं संदसि मरियल लाहौर खां सीता रोड आंदो वेंदो। संदसि तॾो सीता रोड में विछायो वियो। ॾुख जी ख़बर पवण ते सीता रोड शहर में सोग जी लहर छाइजी वई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।